हा इहो सुभाणे सुबुह जो स्टेशन वञण लाइ टैक्सी मिली सघंदी आ? छा साहब, ये नंढी सी जगह में केड़ी टैक्सी वैक्सी? हिते तो बस पंहिंजी नंढी सी ऑटो हलदी आ। ता ॿुधायो न सर, ताके केमल ऑटो खपे? सुभाणे सुबुह जो 9 बजे। ठीक आ सर, मां अची वेंदुमि। ठीक आ, टाइम सां पुॼी वञो। हा हलो। हर जाए पीरी हर महफिल में मुखे तुहिंजी कमी महसूस थी थे। हर जाए पीरी हर महफिल में मुखे तुहिंजी कमी महसूस थी थे। हाँ असां ॾाढी परियों खां आया आहियूं, हिते रात जो रहण लाइ कमरो मिलंदो छा? अरे हाँ हाँ साहब, छो न मिलंदो। अचो जी अचो। अचो। अचो साहब अचो, इहो कमरो आ साहब। कमरो तो ठीक आ। हाँ रात गुजारण लाइ बुरो ना है। ठीक आ। ठीक आ साहब, तव्हां ॿई आराम कयो, सुभाणे सुबुह जो ॻाल्हायूं था। जय झूलेलाल। सीमा, छा थियो? राहुल, असां कोई गलती त न कई आहे न? तू मूंसां प्यार कंदी आ न? हाँ। त मूं ते भरोसो रख, असां कुछ गलत नाहे कयो। वरी भी राहुल, हाँ मूंखे लगे तो असां घर सां भजी करे शादी करे ॾाढो गलत कयो आ। अगर असां ॿई कुछ ॾींहं अञा इंतजार कयो आ त असां पंहिंजे घर वारनि खे कन्विंस करे वठूं आ। एतिरो न सोच सीमा, उहे असांजा माउ पीउ आहिनि। उन्हनि जो गुस्सो वधीक ॾींहं न रहंदो, ऐं जीअं उन्हनि जो गुस्सो थधो थींदो उहे असां सां अची मिलंदा। आख़िर असां उन्हनि जा बचड़ा आहियूं। वरी भी राहुल, पतो न मूंखे भउ थो लगे। मां आहियां न, तूं थकी पई आ, तोखे आराम जी ज़रूरत आ। ऐं हूअं बि असां सुभाणे दिल्ली लाइ निकिरंदासीं। उते मुंहिंजे दोस्तनि ने रहण लाइ पूरो इंतजाम करे छॾियो अथऊं। कुछ खाईंदी? न। अच्छा ठीक आ, वञ तूं चेंज करे वठ, असां आराम कयूं था। राहुल, ॾिसो न केर हेतिरी रात जो जोर जोर से गानो तो वजाए। अरे यार, केर आ? न पाण तो सुम्हे न असांखे सुम्हण तो ॾे। त वेठा छो आयो? वञो न, ॾिसो न केर आहे। ठीक आ यार, ॾिसांस तो। अच्छा तो ॾिसी करे। भाऊ भाऊ, अरे चौकीदार। हाँ साहब। हाँ केर आ जेको एतिरी रात जो जोर जोर सां गाना ॿुधे तो? अरे कोई न साहब, पंहिंजा रेंजर साहब आहिनि। वो थोड़ो ड्रिंक विंक कंदा आहिनि त पोइ गाना वाना ॿुधंदा आहिनि। त वञी करे सम्झाए उन्हनि खे, असांजी निंड ख़राब थी थिए भाउ। अरे हिन महिल, अरे मां हुननि खे सम्झाए नथो सघां साहिब। छो? हो गुस्से में तेज आहिनि, गालियुनि गालियुनि में पिस्तौल कढंदा आहिनि। तव्हां टेंशन न कयो साहब, तव्हां वञी आराम कयो, बेफिक्र थी वञो। मां आहियां न साहब, वञो वञो वञो। जय झूलेलाल। मुंहिंजा झूलेलाल, गानो त बंदि थियो। केर हुयो? अरे इन इलाके जो रेंजर आ, नशे में आहे। हलो सुम्ही पओ। अरे यार, वरी शुरू थी वियो। पूरी रात ही यहीं जागणो पवंदो। कुछ न थी सघंदो आहे।
जी हेलो, माई सेल्फ शेखर, रेंजर आया हिन एरिया जो। रेंजर? ओह हलो सर, मां राहुल। भाई मां तव्हां सां माफ़ी घुरण आयो आहियां। कल राति जो मुंहिंजे कारण खामोखां तव्हांजी निंड ख़राब थी। न न अहिड़ी काई ॻाल्हि हाणे न। ॾिसो, हिन में मुंहिंजी बि कोई ग़लती कोन्हे। हो छा आहे, सालनि खां हिन रेस्ट हाउस में मुंहिंजे ऐं चौकीदार जे अलावा कोई न रहंदो आहे। हा कॾहिं कॾहिं तव्हां जहिड़ा महिमान अची वेंदा आहिनि ऐं हिन चौकीदार मूंखे राति जो ॿुधायो बि कोन, वरना मूंसां इहा ग़लती थिए ई कोन ऐं तव्हांजी निंड बि ख़राब न थिए। सो यार एक्सट्रीमली सॉरी। न न कोई ॻाल्हि न आहे, तव्हां दिलि ते न वठो। अरे भाई ईअं कोन्हे, तव्हांखे मूंसां गॾु चांहि पीअणी पवंदी, तॾहिं मां सम्झंदुमि कि तव्हां मूंखे माफ़ु कयो। ठीकु आहे? बिल्कुलु। त तव्हां जल्दी सां फ्रेश थियो ऐं अचो। ठीकु आहे साईं, तव्हां हलो, असां अचूं था। ओके ओके थैंक यू। मां तयार थी वियमि, हलूं? सीमा छा आहे? छो मां सुठी नथी लॻा? अरे सुठी तो ॾाढी लॻे थी मुंहिंजी जान, पर दिलि त करे थो। लेकिन अफ़सोस कुझु नथो करे सघां। हाणे असांखे ट्रेन में हलणो आहे न, ऐं ट्रेन में इहे लटा न हलंदा। बदिले वठ। ओके। ठीकु आहे? मूंखे हिकु सिंधी छोकिरी खपे, त वञ बदिले वठ। टन टड़ाइन, हाणे ॿुधायो मां कीअं थी लॻा? वाह ॾाढो सुठो, हाणे लॻी न मुंहिंजी ज़ाल जहिड़ी। अच्छा त हलूं? हलो। साहब चाय। हाँ वाह साईं, तव्हां त चांहि शुरू बि करे छॾी। अचो राहुल, अचो वेहो, प्लीज़ प्लीज़ हैव अ Thank सीट। you. अरे भाई तव्हां ॿिन्हिनि जे लाइ बि आहे चांहि। चौकीदार 2 कोप चांहि ॿिया। हाँ त भाई राहुल, काथों जा आहियो तव्हां? साईं असां ॿई उल्हासनगर जा आहियूं। उल्हासनगर? भाई ॿुधो आहे ॾाढो ख़ूबसूरत शहर आहे तव्हांजो। हा साईं, ॾाढो सुठो आहे। त पोइ हिते कीअं? साईं उहो अरे भाई ॿुधायो बि, थी सघंदो आहे कुझु असांजी मदद कमु अचे तव्हां लाइ। साईं सीमाऊं माने पंहिंजे घरवारनि जे ख़िलाफ़ विहांउ कयो आहे। ओ हो याने प्यार व्यार जो चक्कर आहे। ठीकु आहे, त पोइ हाणे काॾे था वञो? दिल्ली। उते दोस्तनि ने असांजे रहण लाइ पूरो बंदोबस्तु कयो आहे। हाणे 10 वजे असांजी ट्रेन आहे। 10 वॻे? पोइ त तव्हांखे हाणे स्टेशन ते हुजणु खपे। चौकीदार जी साहब। हिननि जे लाइ जल्दी सां गाॾी घुरायो। जी ठीकु आहे। अरे न न तव्हां तकलीफ़ न कयो, असां ऑटो वारे खे चई छॾियो आहे, उहो ईंदो ई हूंदो। वठो, उहो अची बि वियो। भाऊ हाँ असांजो सामान खणी अचो प्लीज़। हाँ साहब। साहब गुड मॉर्निंग। तव्हां 9 वॻे चयो आहे न? ॾिसी वठो घड़ी, मां करेक्ट 9 वॻे आयो आहियां। अच्छा साईं, असां हलूं था, मोकल ॾियो। ओके टेक केयर। हल सीमा। मिस्टर राहुल, भाई तू वञे तो त ठीकु आहे, पर पाण सां गॾु मुंहिंजी ज़ाल खे छो थो वठी वञे? जी मां सम्झुमि न। अरे मुंहिंजी ज़ाल आशा आहे, हिनखे छो थो वठी वञे? साईं छा था मजाक कयो तव्हां? मजाक? मां मजाक नथो कयां, ही मुंहिंजी आशा आहे। सर असांजी ट्रेन जो टाइम थी वियो आहे, असां हलूं था। हल सीमा। मिस्टर राहुल, तोखे वञिणो आहे त वञ, लेकिन मां पंहिंजी आशा खे न वञण ॾींदुमि। छॾ मूंखे। मां तुंहिंजी आशा न आहियां, मां हिन जी वाइफ सीमा आहियां। आशा, इहो छा थी चए तूं? मूंसां अञा ताईं नाराज़ आहे आशा? न, हाणे मां तोखे न वञण ॾींदुमि। मिस्टर शेखर हथ छॾियो, इहा मुंहिंजी ज़ाल सीमा। सीमा न, हे मुंहिंजी आशा आहे। इहो छा था कयो मिस्टर शेखर तव्हां? चौकीदार भाऊ समझायो न हिनखे, इहा मुंहिंजी ज़ाल सीमा। सीमा मनी वठो न मेम साहब।
ॾिसो न जॾहिं को तव्हां विया आहियो साहब जो छा हाल थी वियो। इहो छा थो बकवास करे तूं? मां बकवास नथो कयां साहब, मां सही ॻाल्हायां थो भाऊ। इहे असांजी आशा मेम साहब आहिनि। कूड़ तो ॻाल्हाए हे। मां सीमा आहियां, सीमा। आशा आशा तूं मुंहिंजी आ। ॾिस तोखां सवाइ मां पागल थियो पियो आहियां आशा। हाणे तूं मूंखे नथी छॾे वञी सघे आशा। हाणे मां तोखे न वञण ॾींदोमांइ आशा। समझायो हिनखे। मां हिनजी आशा न तव्हांजी सीमा आहियां, तव्हांजी सीमा। ड्राइवर तूं ॿुधाए इहा मुंहिंजी ज़ाल सीमा न? कल रात जो तूं असांखे हिते छॾियो न? समझाए हिननि खे समझाए। हाँ साहब, कल रात जो मां तव्हांखे छॾे ज़रूर वियो हुयुमि, पर मूंखे छा ख़बर आहे तव्हांजी ज़ाल आहे। हे ॾिसो मंगलसूत्र, मां हिनजी वाइफ आहियां, सीमा नालो आहे मुंहिंजो। ओ मेम साहब, हे मंगलसूत्र हिनजे नाले जो आहे कि हुनजे नाले जो आहे? मूंखे छा पतो, मूंखे माफ़ कयो साईं। इहा ऑटो ॾिसी वठिजो, मां वञा थो। ओ भाऊ इहो छा थो करे तूं? मेम साहब जो सामान आहे साहब, अंदर खणी वञा थो। अरे केतिरी बार चयो आहे, उहा तुंहिंजी मेम साहब आशा न आहे, मुंहिंजी ज़ाल सीमा। मुंहिंजी आशा खे पंहिंजी ज़ाल चढ़ बंदि न कई त मां तुंहिंजी खोपड़ी चीथड़ा उॾाए छॾंदोमांइ। शेखर जी तव्हांखे ग़लतफ़हमी थी आहे, उहा मुंहिंजी ज़ाल सीमा। नो, शी इज माय वाइफ आशा। चौकीदार घुराए पुलिस खे। हाँ ठीक। ऐं अगर पुलिस जे अचण खां पहिरें तूं भॼण जी कोशिश कई त उॾाए छॾंदोमांइ तुंहिंजी खोपड़ी। शेखर जी पिस्तौल हटायो। शेखर जी गोली हली वेंदी। छॾियोसि हिनखे, गोली लॻी वेंदी। पिस्तौल हटायोसि प्लीज, पिस्तौल हटायोसि। आशा मां हिनजे कन ते पिस्तौल लॻाई त तोखे हेॾो सूर थिए थो। जो तूं मूंखे छॾे करे हली वई त मूंखे केॾो सूर थियो हूंदो। आशा हिन ॻाल्हि जो अहसास आहे तोखे? न आशा न। ठीकु आहे आशा, अगर मां हिनखे गोली मारे छॾी, हिनजे मरण खां पोइ त मुंहिंजी थी वेंदी आहे न, त हिनखे मां गोली मारे छॾियां थो। न, मां तव्हांजा हथ थी जोड़ां, मां तव्हांजा पेर थी पवां। छॾियोसि हिननि खे, छॾियोसि प्लीज, छॾियोसि हिननि खे। ठीकु आहे आशा, अगर तूं चए थी त हिनखे मां गोली न मारदुमि, लेकिन पिस्तौल न हटाईंदुमि। अगर मां पिस्तौल हटाई त भॼी वेंदो। इंस्पेक्टर साहब अचो। इंस्पेक्टर साहब, मुंहिंजे हस्बैंड खे बचायो न त हू हुनखे मारे छॾींदो। हाँ हलो शेखर जी, हे छा तो हले? पिस्तौल हटायो। पिस्तौल तव्हांखे सरकार जंगल जी सुरक्षा लाइ ॾिनी आहे। ॾियो मूंखे, ॾियो। इंस्पेक्टर मां त हिनखे तव्हांजे अचण ते रोके करे कढियो हुयो। ॾिसो न, हे मुंहिंजी ज़ाल आशा खे पंहिंजी ज़ाल चए थो। न इंस्पेक्टर, मुंहिंजो नालो राहुल आहे। इहा मुंहिंजी ज़ाल सीमा। असां उल्हासनगर में रहंदा आहियूं साईं। घरवारा असांजे विहांउ जे ख़िलाफ़ हुया, इन करे असां घर मां भॼी करे विहांउ कयो। असां दिल्ली वञूं था साईं, ऐं असांजी ट्रेन सुबुह जो 10 बजे जी आहे। इन करे असां हिते रात जो रहण लाइ सही सम्झो। अॼु सुबुह खां हे माण्हू मुंहिंजी ज़ाल सीमा खे पंहिंजी ज़ाल चए थो। सम्झायो न हिनखे? अबे चुप, ॿिए जी ज़ाल खे पंहिंजी ज़ाल चए थो? छा कहाणी ठाही अथई? राहुल, सीमा, उल्हासनगर, तोखे 420 में अंदर करे रखदो मैं। छा भाभी जी, तव्हां बि पढ़ियल लिखियल, पोइ छा आहे? शेखर जी तव्हां सां एॾो प्यार कंदा आहिनि, पोइ बि तव्हां हिन छोकिरे जे चक्कर में पिया आहियो। इंस्पेक्टर हे छा था चओ तव्हां? अबे चुप, तू वधीक ॻाल्हाईंदे त डंडनि सां कुटदो मैं। हो सच तो ॻाल्हाए इंस्पेक्टर साहब, मां सीमा आहियां हुनजी वाइफ। मां हिनखे पहचानदी बि न आहियां, हे केरु आहे? ॾिठो इंस्पेक्टर साहब, तव्हां इहो हिन कमीने ने मुंहिंजी ज़ाल आशा जो माइंड वॉश करे छॾियो आहे। हिनखे त अहिड़ी सजा ॾिजो कि कंहिंजी ज़ाल सां कॾहिं खिलवाड़ न करे सघे। चओ हाणे इहो सभु कॾहिं को करे थो? छोरियुनि खे वठी करे दिल्ली में काथे विकिणंदो आहे? सही ॿुधाए, न त मारे तुंहिंजी चमड़ी लाहे रखदो मैं। इंस्पेक्टर साहब, तव्हां मुंहिंजो यकीन कयो, इहा मुंहिंजी ज़ाल सीमा आहे। सीमा, हाणे तू वहे कम को, पुट हल थाणे। उते जॾहिं मार पवंदे तॾहिं सभु सच ॿुधाईंदे। सच तो ॻाल्हाए पियो इंस्पेक्टर साहब, मां हुनजी वाइफ सीमा आहियां। सीमा, छॾियोसि हुनखे प्लीज इंस्पेक्टर साहब, छॾियोसि। हल हाणे तोखे त थाणे में ॿुधाईंदो मैं। इंस्पेक्टर साहब, मुंहिंजो यकीन कयो। इंस्पेक्टर साहब, मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो। इंस्पेक्टर साहब, मूंखे छॾियो त। इंस्पेक्टर साहब, ॿुधो त मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो। इंस्पेक्टर बियो। शेखर जी प्लीज मूंखे बचाए वठो। इहा मुंहिंजी ज़ाल आहे, तव्हांजी न।
ॼाणा थो तकलीफ़ थिए थी न। तुंहिंजी ज़ाल खे तोखां कोई खसे थो त तकलीफ़ थिए थी न। ॾाढो प्यार कंदो आहे न पंहिंजी ज़ाल सां। हाँ त ज़ाहिर आहे तव्हां बि ॾाढो प्यार कंदा हूंदव। हाँ जान सां बि वधीक। कॾहिं को ॼाणंदो आहे हिक ॿिए खे? करीब 2 सालनि खां। सिर्फ़ 2 साल? सिर्फ़ 2 साल जो प्यार तोखां खसियो पियो त तोखे हेॾी तकलीफ़ थिए थी, हेॾो सूर थिए थो? त हाणे हुननि जी सोच जंहिंजे 18-20 सालनि जो प्यार तव्हां ॿिन्हिनि खसियो आहे। घबरायो न, मां तव्हांखे सही ऐं ग़लति ते कोई लेक्चर न ॾियण वारो आहियां कि तव्हां भरी करे ग़लती कई, शादी करे करे ग़लती कई, माउ ऐं पीउ जी दिलि दुखाए करे ग़लती कई। राहुल, मां त तोखे हुन सूर जो अहसासु कराइणु चाहियां पियो जो पंहिंजनि लाइ पैदा थींदो आहे, जो खून लाइ पैदा थींदो आहे, जो प्यार जे लाइ पैदा थींदो आहे। मुंहिंजे ख़्याल सां हिन अध कलाक में तव्हां ॿिन्हिनि खे हुन सूर जो अहसासु थी वियो हूंदो ऐं हाणे फ़ैसिलो बि तव्हां ॿिन्हिनि खे करिणो आहे कि तव्हांखे दिल्ली वञिणो आहे या उल्हासनगर। बाय द वे इंस्पेक्टर, थैंक यू वेरी मच। शेखर जी मूंखे शर्मिंदा कयो अरे न भाउ, तव्हां त मूंखे कलेक्टर ताईं छॾे छॾो। हलो सर हलो।